नाज़रीन, हिन वक्त असी जै ज़बूं हाल इमारत पे बीठा आए हूँ। ही ज़बूं हाल इमारत KG स्कूल जैकबाबाद जी है। ही इमारत तमाम इंतहाई जो ज़बूं हाल बनी चुकी है। वधीक स्कूल इंतजामिया जो इन बारे में छा चवण है, अचो तो उन्हनि सां ॻाल्हायूं। सर, असल में 2005 में जॾहिं का बिल्डिंग असांजी ठही आहे, उन्हीं का बाद में असांजे स्कूल जो कोई भी वली वारिस ज़ाहिर ना थियो। हालांकि मेन शहर जो, मेन सिटी जो हाई लेवल जी इनरोलमेंट, हाई लेवल जा टीचर, हाई लेवल जा प्रोफेसर हिते वर्क कनि था पिया। पर अफ़सोस सां चवणो पए थो पियो, तव्हां ॿारियाड़ी में विया हूंदो यूसेड जे तरफ़ खां या एजुकेशन वर्क्स जे तरफ़ खां हाई लेवल जूं बिल्डिंगूं, हालांकि उते इनरोलमेंट भी ना आहे। ही मेन सिटी जो स्कूल हैरत जी ॻाल्हि इहा आहे सर, तो हितां जा MPA MNA साहब ऐं सियासी वर्कर साहब हिते पढ़ी विया आहिनि। हिते तालीम हासिल करे विया आहिनि। सिटी जो स्कूल आहे, 1600 जी इनरोलमेंट आहे। टीचर्स तव्हां ॾिसो ज़बून हाल बिल्डिंग लाइ आए ॾींहुं छापड़ किरनि था पिया। क्लर्क ऑफिस में असांजी ज़िंदगी दाव ते आहे, नंढनि ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻी पई आहे। तो असां बाला ऑफिसरनि खे इहा अपील कयूं था, खुदारा एक तरफ़ जो तव्हांजो ऐलान हूंदो आहे त तालीम के वधायो, ॿिए तरफ़ असीं तव्हांखे रिक्वेस्ट कयूं था त कीअं वधायूं। ना बिल्डिंग आहे, ना वॉशरूम आहे। हैरत जी ॻाल्हि आहे, टीचर्स काॾे वञनि, स्टूडेंट्स किथे वञनि। असां अॻे दफ़े तव्हां मीडिया जे तवसल सां जेको ॻाल्हायोसीं, माशाल्लाह सां मथां खां टीम आई, SDO साहब आयो, एॾा सारा अफ़सरान साहिबान आया। जॾहिं सॼो मुआइनो करे विया, अचे सर बिल्कुलु बजट ईअं उहे पहिरें हेॾे होॾे पहुचूं, इंशाल्लाह तव्हांखे बिल्डिंग ठही मिलंदी। अफ़सोस सां चवणो पए थो, जॾहिं पंहिंजे ऑफिसनि में विया त हुतों लेटर मोकिलियो त हिनी बिल्डिंग खे हिकदमि ख़ाली कयो। तो असां उन्हनि खे बि पुछा करणु चाहियूं था, आख़िर तव्हांजे जेके अरबे रुपया अचनि था, हे जेके सर 2008-10 में ठीको थियो, हाणे उन बिल्डिंग के तव्हां फोकस कयो आहे। उन बिल्डिंग के ॾिसो, करोड़नि रुपयनि जो, लखें रुपये जो, करोड़नि रुपयनि जो हिते जेको आहे मटीरियल निकितो आहे, ऐं उहो मटीरियल भी गायब थी वियो। हालांकि असांखे अगरि एजुकेशन वर्कर्स जे तरफ़ खां पैसा न बि ॾिना वञनि हा, ऐं उहो मटीरियल असां विकिणी करे बि ठारायूं, असांजी बिल्डिंग तयारु थी वञे, ऐं वरी ठीके ते ठीको। अॼु ताईं टिल टू डेट ताईं अॼु ताईं उहा बिल्डिंग कोन ठही आहे। तो असीं तव्हां चैनल जे तवसल सां असीं पंहिंजे बाला अफ़सरान खे, असीं पंहिंजे जैकावा जे नुमाइंदनि खे, सियासी वर्कर आए ॾींहुं असीं मैसेज पढ़ूं था पिया, सियासी वर्कर साहब, समाजी वर्कर साहब अॼु हे कमु कयो। अॼु मां उन्हीं खे बि रिक्वेस्ट करे चुको आहियां सोशल मीडिया जे थ्रू, त खुदारा ही तव्हांजे मोहल्ले जो स्कूल आहे, तव्हांजे पाड़े जो स्कूल आहे। अल्लाह जे वास्ते उन्हनि न्याणियुनि जे वास्ते तव्हां हिते अची करे हिकिड़ो विज़िट कयो, तव्हांखे एॾो सवाबु मिलंदो। न्याणियूं जॾहिं तालीम जहिड़े ज़ेवर सां संवरजी वेंदियूं त अल्लाह साईं तव्हांजी बि ज़िंदगी सवारींदो। असीं इहो ई वधि में वधि रिक्वेस्ट करे सघूं था, ऐं पंहिंजे डायरेक्टर साहब के, सेक्रेटरी साहब के, DO साहब के ऐं TO साहिबा खे वरी बि रिक्वेस्ट कयूं था, हिकदमि ॿीहर अची करे तव्हां विज़िट कयो। तव्हां हाल ॾिसो छा पढ़ाइण जहिड़ो आहे। मां एप्रीशिएट कयां थो पंहिंजे ऑफिसर साहबान खे जेके इन स्कूल के वण जी छांव जे हेठों पढ़ाइनि था, किथे ॿारनि खे विहारनि था, किथे विरांडे में ॿार, मतिलबु तालीम जारी रखनि था पिया, छो त जी इहो असांजो असुलु फ़र्ज़ु आहे। जी सर। सभ खां पहिरीं त जॾहिं छुटियूं ख़तमु थियूं असां आयासीं त उन्हनि ॾींहंनि में ॾाढी बारिशूं थियनि पियूं। बारिशनि जे करे जेको आहे सो असांजो तक़रीबन ग्राउंड सॼो पाणी सां भॻल हो। वॉशरूम जूं, क्लर्क जी ऑफिस या असांजी जेके लेबॉर्ट्रीज़ आहिनि उन्हनि मां छत किरी पई मथे जे करे मां राउंड ते वियसि, विज़िट करणु वियमि त उहे तक़रीबन लुॾनि थियूं पियूं, यानी हुते को ॿार असां अलाउड नथा कयूं त वञनि। इंतिज़ामिया खे मां पाण हिकु हिकु जाइ जी जेकी आहे सो तस्वीरूं कढी करे मोकिले छॾियूं, फॉरवर्ड कयूं त तव्हां अचो, असांजो स्कूल जो विज़िट कयो त हीउ स्कूल जेको आहे सो हाणे एॾो डेंजरस कंडीशन में आहे त को बि ॿार हिते जेकॾहिं असां विहारियूं था त रिस्क आहे हिकिड़ो। जेकी नई बिल्डिंग आहे, नई बिल्डिंग भी उनखे नथो चई सघिजे, छाकाणि त मींहं जॾहिं वसिया त उते बि पाणी छतनि खां टिमी पियो, क्लासनि में बि पाणी बीठो।
हाणे ओचितो जे करे ॾींहं जे टाइम ते को मींहुं वसी थो पए त असां ॾाढा परेशान था थी वञूं त ॿारनि खे किथे विहारियूं, न ॿारनि खे असां ॿाहिरि विहारे था सघूं, न ॿारनि खे असां अंदरि विहारे था सघूं। सो इहा सॼी सारी इंफॉर्मेशन मां मथे पहुचाई आहे। बाक़ी CMO साहिब जन विज़िट ते आया, उन्हनि खे बि मां सॼो सारो स्कूल ॾेखारियो। उन्हनि चयो त मैडम तव्हां मूंखे लिखी मोकिलियो त मां पंहिंजे DG साहिब ॾे मोकिलींदमि, पोइ उहे सेक्रेटरी साहिब सां ॻाल्हाईंदा। हाणे उहो अमल प्रोसेस में आहे, इनशाला उन्हनि जे चवण ते कुझु सम्झां थी त को कमु अॻिते निकिरंदो। ऐं हिते जेके बि मुखियर हज़रात आहिनि या जेके सोशल वर्कर आहिनि, सोशल वर्क कनि था, उन्हनि खे बि मां दरख़्वास्त कई त तव्हां अचो त असांजे स्कूल जो विज़िट कयो, छाकाणि त बजट असां वटि एतिरी न हूंदी आहे या SMC असां वटि एतिरी न आहे जो असां हुन में का बिल्डिंग असां ठाराए सघूं। हिते नियाणियुनि जो स्कूल आहे जंहिंमें 1600 मूं वटि ॿार आहिनि ऐं अञा प्रोसेस में आहिनि, एडमिशन्स हलनि थियूं, इनशाला उहे बि वधी वेंदा। पर एतिरनि नियाणियुनि जे लाइ हिकु वॉशरूम न आहे, फीमेल स्टाफ जे लाइ हिकिड़ो वॉशरूम, मेल जे लाइ को वॉशरूम आहे ई न। हाणे गर्ल्स स्कूल आहे त एॾी वॾी रेस्पॉन्सिबिलिटी आहे त मां ॿारनि खे बाउंड्री खां ॿाहिरि बि नथी मोकिले सघां। ॿार 6 खां वठी इंटर ताईं जा ॿार काफ़ी वॾा आहिनि, नियाणियूं कीअं ॿाहिरि वञनि। सो हिकु बेसिक नीड्स आहिनि, उहे बेसिक नीड्स जेकॾहिं असांखे प्रोवाइड कयूं वञनि त उहो बहितर आहे ऐं कुझु कमु थी वेंदो। हाणे सॼो जेको डिपेंड करे थो आला हुकाम ते, मूंखे सख़्तु शिकायत आहे उन्हनि आला हुकाम खां, उन्हनि बाला ऑफिसरनि खां जिन ठेकेदारनि खे ठेका ॾिना। छाकाणि त ठेकेदार को ईअं न ईंदो आहे कंहिं स्कूल में। जीअं बिल्डिंग जी तव्हां हीअं विज़िट करे आया हो, उहा बिल्डिंग 96 जी ठहियल आहे ऐं 96 जी इमारत हिन वक़्तु इन कंडीशन में हुजे त पोइ उन्हनि खां उहे इमारतूं भलियूं आहिनि जेके अंग्रेज़नि जे दौर में ठहियूं। हीअ बिल्डिंग अंग्रेज़नि जे दौर खां ई हले पई, KG स्कूल तमामु पुराणो आहे। पुराणी जेकी बिल्डिंग हुई त जॾहिं हिते भञ ठाह जो कमु हले पियो त उहे मज़दूर भञी न पिया सघनि, एॾी मज़बूत बिल्डिंग हुई। उहो लोहो एॾो बहितरीनु हो, अलाए केॾांहुं वियो का ख़बर ई कोन्हे, उहो काठ केॾांहुं वियो का ख़बर ई कोन्हे। बहरहाल असांजी इहा गुज़ारिश आहे आला हुकाम खां त थोरी नज़रसानी कयो। 3 जायूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते माण्हुनि जी, ॿारनि जी रिल पिल घणी हूंदी आहे। हिकु स्कूल, हिकु हॉस्पिटल्स, ॿियो रेलवे स्टेशन्स। ऐं बदकिस्मती असांजी इहा आहे त तव्हां सिविल हॉस्पिटल जो विज़िट जेकॾहिं करे चयो, सिविल हॉस्पिटल जी इमारत बि ज़बूं हाल लॻी पई आहे। असांजा स्कूल जेके बि आहिनि उहे सभु इन कंडीशन में न आहिनि त जिते ॿार विहारे करे असां पढ़ाए सघूं। सो गुज़ारिश ऑफिसर्स खां, सेक्रेटरी साहिब खां, डायरेक्टर साहिब खां या जेके आला अमलदार असांजा हिते वेठा आहिनि उन्हनि खां इहे त ठेको कंहिं अहिड़े नेक ऐं सचे माण्हू खे ॾियो जेको सिंसियरिटी सां ऐं ईमानदारी सां कमु करे। साईं खे 2-3 साल थी विया आहिनि, इहा हालत ॾिसो था। असांजो हिते अचणु ई हिकिड़ो मुश्किल आहे। जे अचण बि जेकॾहिं असां कंहिं बि कम सां अचूं था न त ईअं सम्झूं था साह असांजे हथ में आहे, साह हिकिड़ो हथ में आहे। केॾी महिल बि ईअं न छड़ो मां नंढड़ा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि घुमनि था बाथरूमनि सां, बाथरूमनि जी हालत तव्हां पाण ॾिसी आयो। हाणे ॿार इहे वञनि काॾे, ॿार काॾे वञनि, इहे ज़रूरु नियाणियूं आहिनि, इन्हनि जे लाइ तमामु तकलीफ़ आहे। ऐं छतनि जा हाल इहो ॾिसो था, असां हिते अचण ई गवारा नथा कयूं त ॿारनि खे असां कीअं ॾिसूं था, असां उन्हनि खे झलूं था त बाबा हिन कोई बि न वञे। कंहिं महिल बि अलाह मान ॾे नुक़सानु थी सघे थो। बाक़ी हाणे वधीक तव्हां पाण ॾिसी सघो था, हे सॼी बिल्डिंग ईअं आहे, ईअं न आहे की हे छड़ो ईअं आहे, सॼी बिल्डिंग ईअं आहे। इन खे माना ठाराइनि, इन जो कुझु त बंदोबस्तु करनि, या त चवनि बाबा हिन खे ताला हणी छॾो, उहो कमु करनि नुक़सान खां बचण जे लाइ। पोइ हाणे असां छा था करे सघूं वधीक? सर मां चवंदा असां हिन बिल्डिंग खे ज़बून हाल थींदे घटि में घटि 10 साल थी चुका आहिनि। असां लेटर भी लिखी चुका हूँ DC साहब के, बिल्डिंग्स खाते वारनि खे, उनजे बावजूद भी असो कोई तदारक नथो कयो वञे। रिसेंटली जेकी एॾियूं एॾियूं बारिशां थियूं आहिनि उनजे बावजूद भी जेको आहे त बारिशनि जे करे जेको असांजे क्लास जी जेको छत आहिनि उहे तमामु डैमेज थी वियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो, विज़िट कयो हूंदो त उनमें असांजूं छतां बाक़ाइदा किरी पयूं आहिनि। हाणे असां वटि हिकु 1500 ॿारनि जी स्ट्रेंथ आहे त असां काॾे वञूं। ऐं क्लर्क ऑफिस, मैडम जी ऑफिस वग़ैरह असांखे वेहण में ॾाढी तकलीफ़ आहे। जेको आहे क्लासिस न आहिनि, असां बग़ैर छत जे जेको आहे क्लासिस वेठा आहियूं। ऐं अलाह न करे जेकॾहिं हाणे स्कूल खुलिया आहिनि, जेकॾहिं कंहिं छत किरी पई, कंहिं ॿार खे नुक़सानु थियो ऐं जेकॾहिं को अहिड़ो को अणवणंदड़ वाक़ियो पेश आयो त उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? त
त असां इंतिज़ामिया खे अपील था करूं त महिरबानी करे असांखे जेको आहे त क्लासरूम ठाराए ॾिना वञनि जीअं जेको आहे त ॿारनि जी तालीम कंटिन्यू करे सघूं ऐं जेको आहे जीअं तालीम मुतासिर न थिए असांजी। नाज़रीन, स्कूल इंतज़ामिया जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो ही चवणु आहे त असां केतिरा ई भेरा आला अख़्तियारनि खे ॿुधायो आहे, उन्हनि जी नॉलेज में इहा शइ आंदी आहे त बिल्डिंग तमामु ज़बूं हाल आहे, असां वटि वॉशरूम्स न आहिनि, असां वटि इहे बिल्डिंग कॾहिं चापड़ किरंदा रहनि था, इन को अणवणंदड़ वाक़ियो बि पेश अचे थो, लेकिन उन जे बावजूद बि को रद्द अमल नज़र न आयो आहे, को ख़ातिर ख़्वाह नताइज जेके आहिनि उहे नज़र न आया आहिनि। हुननि इंतिज़ामिया खां इहा अपील कई आहे त जल्द खां जल्द हिन बिल्डिंग जी मरम्मत कराई वञे ताकी कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खां बचियो वञे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।